दौलतपुर सिफर मां ख़बर शामिल क्यों था। फ़कीर अकनवास कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ त दौलतपुर सिफन पुलिस ऐं कंदा थाणे पुलिस कार्रवाई कंदे 5 ॼणनि खे गिरफ़्तार करे हिक चोरी थियल मोटरसाइकिल हथ करण जी दावा कई आहे। उन सिलसिले में डीएसपी अब्दुल वाहिद खोसो, एसएचओ दौलतपुर सिफन वसीम मिर्ज़ा, एसएचओ कंदा कुर्बान अली राजपर दौलतपुर सिफन थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त एसएसपी शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मंगसी जी हुकूमत तहत ॾोहार ने मुंशियात फ़रोशन खिलाफ़ कार्रवाई तेज़ कयूं वयूं आहिनि। पुलिस ॾोहार ने मुंशियात फ़रोशन खे गिरफ़्तार करण लाइ मुकमल तहरीक में आहे। कंहिं बि ॾोहारी खे बख़्शो न कयो वेंदो। डीएसपी एसएचओ मूजिबि पुलिस कार्रवाई कंदे ॾोहारी मोहम्मद हारून उनड़ मक़सूद पली के मुक़ाबले दौरान पुलिस जमादार हबीबुल्ला लांगा, कुर्बान कोराही ऐं ॿियनि पुलिस जवाननि वॾे बहादुरी सां खेनि पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिए तरफ़ वॾी जांच बैदि चोरी थियल मोटरसाइकिल में मुलविस जवाबदार गुलज़ार मला, अब्दुर्रहमान माछी, गुलाम कंबर ज़रदारी खे हिकु हफ़्तो चोरी थियल मोटरसाइकिल वारे सॻ समेत गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल कयो वियो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान पुलिस ऑफिसरनि शहरनि सिविल सोसाइटी ते ज़ोर भरियो त पुलिस सां वध खां वधि तावन कयो वञे जीअं शहर खे समाजी बुराइनि खां पाको करे अमन जी सूरतहाल खे बहितर करे सघिजे। होॾां पुलिस कार्रवाई में गिरफ़्तार थियल 5 ॾोहारनि मथां अलॻि अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि।